थी आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, जिन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। पुलिस जो चवणु आहे त जवाबी फायरिंग में हिकु ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पिरियालो में बगड़वाह वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबले बैदि ॿ ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप सफ़ीउल्लाह कल्होड़ो ऐं वसीम कल्होड़ो तौरु थी आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, जिन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पिरियालो में बगड़वाह वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबले बैदि ॿ ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप सफ़ीउल्लाह कल्होड़ो ऐं वसीम कल्होड़ो तौरु थी आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जे इरादे सां बीठल हुआ, जिन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी।